अस्सलाम वालेकुम गाइस, हाउ आर यू? कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद सां खैर सां हूंदा। हिन वक़्तु असां हैदराबाद वञूं पिया। मूंसां मुंहिंजा दोस्त चंदा दोस्त, अमजद कासकेली, साईं सलमान सुमरो, माजिद कासकेली ऐं असां हिन वक़्तु हैदराबाद लाइ वञूं पिया कुझु कम सां। सो असां सां गॾु ई रहिजो। तेसीं ताईं मूंखे लाइक करियो, कमेंट करियो ऐं फॉलो करियो। मिलूं था अॻिते। जी बिल्कुलु, असां ऑन द वे आहियूं, हैदराबाद वञूं पिया। असां सां गॾु ई रहिजो। ही ॾिसो डॉन, गुंडो, अमजद। हैदराबाद में रौलाकियूं जारी आहिनि। अमजद बि मूंसां गॾु आहे ऐं सलमान ऐं माजिद बि गॾु आहिनि। हैदराबाद में रौलाकियूं आहिनि बाबा। हिन वक़्तु मोबाइल मार्केट पहुची चुका आहियूं। हाणे हिते असांखे पावर बैंक वग़ैरह कुझु सामान वठिणो आहे। सो हलूं था मार्केट में अंदरि। असां सां गॾु रहिजो। आहियूं हींअर भाऊ वटि ऐं संगत जो वठूं पिया पावर बैंक। स्टैंड बि चेक करियूं पिया, मुंहिंजे हथ में आहे। बुख लॻी आहे, पेट पूजा करियूं। हैदराबाद मां रौलाकियूं करे करे अची किसान होटल ते पहुता आहियूं। हुते चांहि पी करे हर को पंहिंजे पंहिंजे घर वेंदो। सो असांखे ॾिजो इजाज़त। वरी मिलूं था अॻे ब्लॉग में। थी अमान अल्लाह।